अस्सलाम वालेकुम। तार सुबह STV न्यूज़ आया वली मोहम्मद जाड़ो नजर वजूता काजी अहमद खान साहिल लाखो चेना रिपोर्ट ते नाज़र काजी अहमद नए गोठ के रहवासी अब्दुर्रहमान खोसो प्रेस क्लब काजी अहमद पहुंची SHO लाखाड़ खिलाफ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त SHO दाऊद रंद बिना जवास रात जो 4 वगे पुलिस अदाला साण करे असांजे घरन में गिड़ी चादर चौदेवारी जो तकदुस पामाल कंदे असांजे घरन में बीठल 4 मोटरसाइकिलों कागज़न वारियूं जंहिंजा कागज़ मूं वटि मौजूदु आहिनि ऐं 4 सोलर प्लेटूं 2 तोला सोन 4 पाणी वारी मोटर 2 ट्यूबवेल रेडिंग मीटर खणी मुंहिंजे पुट गरीबश खोसो खे खंबे खणी विया। जंहिंखां पोइ काज़ी अहमद पुलिस SHO जी वंगार वेंदे मुंहिंजे पुट खे काज़ी अहमद पुलिस हवाले करे छॾियो। काज़ी अहमद पुलिस बिना जवास कूड़े FIR दाख़िल करे चालान करे छॾियो आहे। हुन वधीक ॿुधायो त SHO लाखाड़ दाऊद रंद मूंखां रिश्वत एवज़ 2 लख घुरिया जंहिंजे न ॾियण खां पोइ हुन इंतज़ामी कार्रवाई कई आहे जंहिंजी पिटीशन नवाब शाह सेशन कोर्ट में दाख़िल कराई आहे ऐं आला अख्तियारनि SSP शहीद बेनज़ीर आबाद DIG शहीद बेनज़ीर आबाद आजी सिंध खे अपील थो कयां त मुंहिंजो खयल सामान वापसि करे छोकरे तां कूड़ी FIR ख़त्म करे इंसाफ़ कयो वञे।